जीअणो ॾींहं बटड़े पोके रुखण दो पेर हो थींदो सॾ सवेर सुबुह शहीदन खे हो बदलो वठंदासीं हर खून जे कतरे कतरे जो। नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो मां अगवा थियल वापारी गुलाब राय अगवा केस में शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कर खिपरो जो अशरफ कॉलोनी जे गरीब पोरियत अली हैदर रुंजो खे SSP सांगड़ जे हुकम ते झड़तू मुक़ाबलो ॼाणाए क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ कातिलनि जी गिरफ़्तारी ऐं केस दाख़िल करण जे लाइ खिपरो जा हज़ारे शहरी सियासी समाजी वर्कर मज़दूर ऐं दुकानदार इंसाफ़ जे लाइ रोडनि ते निकिरी आया आहिनि। शहीद अली हैदर रुंजे जे घर खां अल्लाहवाला चौक ते सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मरकज़ी अॻवान काज़ी ख़ुदा बख़्श दरस ज़िले सांगड़ जे सदर अली ॾिनो शर अब्दुल जब्बार जुणेजो क़ौम परस्त अॻवान सरदार अकबर मरी शहीद जे पी मुबारक रुंजो सरवरी जमात जे साबिर भंबरो समेत ॿियनि जी अॻवानी में हज़ारे माण्हू हथनि में प्ले कार्ड खणी शहीद अली हैदर रुंजे जे घर खां एहतजाजी रैली कढी खिपरो वाह मोड़ खां थींदे अल्लाहवाला चौक ते पहुती, जिते मुज़ाहिरीन SSP सांगड़ ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी समेत कूड़ी पुलिस मुक़ाबले में हिसो वठंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते सिंध तरक़ी पसंद जे मरकज़ी अॻवान काज़ी ख़ुदा बख़्श दरस अब्दुल जब्बार जुणेजो ज़िले सदर अली ॾिनो शर अकबर मरी अवैस रुंजो शहीद जे पी मुबारक रुंजो अवामी तहरीक जे अॻवान ज़ुल्फ़कार मरी पंहिंजे ख़िताब में चयो त असीं SSP सांगड़ ज़ीशान शफ़ीक सिद्दीकी बेगुनाह मारींदड़ राव अनवार जो रूह अची वियो आहे, जंहिं जे करे हिन जे हुकम ते खिपरो जे गरीब मज़दूर अली हैदर रुंजो ऐं अमरकोट जो सूमार महर खे पुलिस मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते रखी सख़्त तशद्दुद करण करे मारण बाद गोलियूं हणी मुक़ाबलो ॼाणायो। हिन चयो आहे त पुरअमन ज़िले पुलिस गर्दी करे ज़िले जो अमन ख़राब कयो वियो आहे। हिन वाक़े जी साफ़ शफ़ाफ़ जांच कराई वञे, जुडिशनल इंक्वायरी कराई वञे। हिन चयो त पेरूमल खिपरो झोल जे SHO खे हटाइण बजाए SSP खे फौरी तौर हटाए पुलिस हथां क़त्ल कयल अली हैदर रुंजो सूमार महर जो क़त्ल केस दाख़िल कयो वञे। हिननि चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट ऐं CM सिंध समेत आला अख़्तरनि खां मुतालबो कयो त कूड़े पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल अली हैदर रुंजे जो क़त्ल केस में मुलविस बाअसरनि खे वाक़ो कयो वञे। वापारी गुलाब राय अगवा केस जा असल जवाबदार ज़ाहिर कया वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। अली रुंजे जी क़त्ल जी पुरज़ोर मुज़म्मत कयूं था ऐं कातिलनि खे कैफ़े किरदार ताईं चीफ जस्टिस ऐं वज़ीर आज़म वज़ीर दाख़िला खां अपील कयूं था त इन्हनि खे कैफ़े किरदार ते पहुचायो वञे। इस सरवरी जमात ते जेका हिननि पुलिस गर्दी कई आहे हिन जी पुरज़ोर मुज़म्मत कयूं था। बागे बेगुनाह खणी आन जेल में मारियो, न गुंडो न धाड़ेलो न कुझो, गरीबो इंसानो असांजे पाड़े में रहंदो, सफ़ा गरीब आहे, बेगुनाह हुनखे गोलियूं आयूं मारी वियो आहे। असीं हुनजे करे असांखे इंसाफ़ वठिणो आहे। वाणे के अगवा जे शक मुताबिक़ कम से कम खिपरे पूरे तक में सांगड़ ज़िले में 150 माण्हू खया, कम से कम 150 माण्हू सभिनि खे सांगड़ SP ऐं जेके बि तक जा SHO आहे सभिनि खे पैसा वठी छॾे ॾिनो। असां वटि पैसा कोन हुआ, असांखे चयो पैसा जो 10 लख रुपया, असांजो असां 3.5 लख रुपया इहे रखो, ॿिया तव्हां करे ॾियूं था। इन जे करे असांजे नौजवान खे बेदर्दी सां थाणे में मारे उनखां पोइ मुक़ाबलो कूड़ो ॾेई ऐं SSP सांगड़ पंहिंजे पाण खे चमकाए छॾियो ऐं असां हिते मातम कयूं पिया, हो हुते गुलनि जा हार पाए पियो। असां ग़रीबनि खे इंसाफ़ कयो वञे। पुलिस बदियो थी वञे, घरां खॼो थी वञे, सूमार हुजे अली हैदर रुंजो हुजे, उतां खॼी था वञनि। उन सां गॾोगॾु ॿिया 85 माण्हू ॿिया ॿधा आहिनि, उहे सभु छुटी विया। कंहिं 5 लख कंहिं 10 लख पोइ वाक हलिया, उहे उन्हनि ते छुटी विया हलिया। हिननि वटि एतिरो ग़रीबनि वटि पैसो कोन्हो, 10 लख हिननि खां घुरनि, 10 लख केरु ॾे हिननि खे? हू त वीचारा ग़रीब पोरियत माण्हू आहे। उन खां पोइ वरी वञी हिननि खे क़त्ल कयो थो वञे। क़त्ल करण महिल चवनि था त असां धाड़ेल क़त्ल कया आहिनि, असां धाड़ेल मारिया आहिनि, पर जेॾी महिल FIR कटिजे थी त उन महिल चयो वियो आहे त इहे असां जेको आहे उनखे हथु ॾिनो, असां रोकण जी कोशिशि कई त उहे न रुकिया ऐं उन ते स्टेट फायर थिया आहिनि। स्टेट फायर थिया आहिनि। सेम कंडीशन सूमर महर जी बि आहे, सेम कंडीशन अली हैदर रुंजे जी बि आहे। हुते बि हिकिड़ो मरे थो, 2 फरार, होॾां बि हिकिड़ो मरे थो, 2 फरार। सो असां पुरज़ोर मुतालबो कयूं था, सिंध तरक़ी पसंद पार्टी मुतालबो करे थी त ही जेके नाहक खून थिया आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं असां मुसलसिल जदोजहद ऐं असां उनजे वारसनि सां अली हैदर रुंजे जे सूमर महर जे असां वारसनि सां गॾु आहियूं। असां ज़ुल्म थियो आहे पूरे खिपरे खे, पूरे तालके खे, पूरे ज़िले खे ख़बर आहे त बेगुनाह थियो आहे। अली हैदर मुंहिंजो पुटु आहे, ज़ुल्म थियो आहे मूंसां, ॿुधी पियो आहे साईं। दहशतगर्द छॾिया अथनि ज़िले में, दहशतगर्द आंदा अथनि, SP आंदो अथनि। SP ख़ुदि SP ज़िम्मेवार आहे, ज़िलो जो आयो ख़ुदि आहे गेट ते, उन जी कयूं आहे, ॿारनि खे वरितो अथसि।
12 बजे रात जो कुंडी बजाए सॾु करे अलीदर खे अलीदर घर वेठो दहशतगर्द हुजे त घर की सुम्हे आहे बेइंसाफ़ कयो अथनि SHO गुलज़ार मरी SP सांगड़ DSP खिपरो उन खां गॾु इनवॉल्व टंडे अलायर जो जेको ॾसींदा जेको ऑफिसर अलन अब्बासी मलबस आहे एॾी पहिरीं उनखे गिरफ़्तार कयो थो वञे उन खां पोइ उनखे मुख़्तलिफ़ थाणनि ते मुख़्तलिफ़ जायुनि ते रखियो थो वञे थी बि सघे थो कंहिं वॾेरनि जी औताकनि ते वेही उन ते तशदुद कयो हुजे ऐं पाण ॾिसो जंहिं गुसल ॾिनो वियो असां वटि वीडियो पियो वञे त केॾो उन ते तशदुद कयो वियो आहे उन खां पोइ उनखे गोलियूं बेदर्दी सां मारियो वियो आहे ऐं इहो जेकी पुलिस जो मुक़ाबिलो आहे त इहो कूड़ो बिल्कुलु ईअं थी सघे थो उनखे मारे उन खां पोइ आंदो ॾिसो त रत बि कोन निकिरियो आहे जिते चंद असां मारियो आहे त रत बि एतिरो निकिरे त रत बि न निकितो उनखे एॾो टार्चर कयो वियो आहे या लाइटिन जो टार्चर ॾिनो वियो आहे अहिड़ो तशदुद कयो वियो आहे त उन खां पोइ उनखे मारे पोइ उनखे सिर्फ़ु गोलियूं हणी कयो वियो आहे ऐं उहो त ॾिसो त हाणे अदालतूं रोडनि रस्तनि ऐं ॻोठनि जी ॾिसो त SSP सांगड़ SHO खिपरो SHO पेरूमल DSP खिपरो इनखे ऐं उन खां पोइ जेको ॿियो हिकिड़ो आहे CIA जो जेको इंचार्ज आहे उनखे असीं मुलवस अलन अब्बासी उनखे त सम्झूं त किथां हाणे किथां इनखे आंदो थो वञे सिर्फ़ु इन जे लाइ ऐं पंहिंजा जेके असल जेके आहिनि उनखे बचाइण जे लाइ ग़रीब मिसकिन खे इन खां जेके पैसा थो घुरियो वञे असां सरोज जमात जी प्लेटफॉर्म तां सरोज स्टूडेंट फेडरेशन जी प्लेटफॉर्म तां असीं खिपरे जी बाशूर आवाम जी प्लेटफॉर्म तां असीं इन जी मदद करींदा ऐं असीं मुतालबो था करियूं CM सिंध खां त असां पीपल्स पार्टी हमेशह वोट ॾिनो आहे रूंजो फ़क़ीर इलेक्शन में इलेक्शन संभालण लाइ हुआ इलेक्शन हमेशह वोट ॾिनो आहे मखदूम सरोवर नूह जा अहद जा मुरीदनि सदाईं पीपल्स पार्टीअ जो हिननि साथ ॾिनो आहे अॼु बेगुनाह नाक पुलिस 5 ॾींहं अॻु गिरफ़्तार करे हे असुल जेके जवाबदार आहे जिन खां भुंग वठी उन्हनि खे छॾियो वियो उन्हनि खे उहे बांस धुरनि जा माण्हू आहे उहे सां सिधा पैसा ॾेई बांस धुरनि जा माण्हू उन्हनि ते पर्दो रखी ऐं हिन ग़रीब मिसकिन खे बेगुनाह ॿधी क़तल करे असीं बाबा असीं टिनी तहलके जेके टिनी थाणनि जा SHO ऐं SSP ऐं जे सांगड़ जो जेको आहे SHO ऐं 4 SHO हिकु SSP हिन में शुमारनि सभिनी खे सस्पेंड करे सज़ा ॾिनी वञे असां SP सांगड़ खे ज़िम्मेवार सम्झूं था तहलके जे हद जेके SHO उन्हनि खे ज़िम्मेवार सम्झूं था इहो नाक ज़ुल्म ईअं ज़ुल्म न करणु खपे असां सर जमायत सां सांगड़ ज़िले में छो ज़ुल्म कया वञनि पिया असां सर जमायत हमेशह पीपल्स पार्टी खे साथ ॾिनो एतिरो अगरि जेके ॾुआरी हो त कोर्ट हुई सज़ा हुई कोर्ट में जेके सज़ा अची आहे बाक़ी जेकॾहिं एतिरो ज़ुल्म कंदा असीं सर जमायत असांजी रूंजे जो अली रूंजे जो केस जेको हुयो विढ़ंदासूं असीं एहतियात खिपरो में परमन कयूं पिया इंशाअल्लाह पूरी सिंध में एहतियात कंदासूं वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो Awami News HD।